गंबट रिपोर्टर जाहिद हुसैन यामड़ो। गंबट प्रेस क्लब में सोबदेरो वासी औरत मिसमात मुख्तियार खातून मल्हा जो मासूम बाड़न समेत डेरन खिलाफ एहतजाज। डेर मिल्कियत तां जान जा वेरी बणिजी विया आहिनि। डेरन तशद्दुद करे घरां कढी छॾियो आहे। पुलिस रिश्वत एवज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे इंसाफ़ कयो वञे। उन मौके ते एहतजाज कंदे औरत मिसमात मुख्तियार खातून मल्हा प्रेस क्लब गंबट में चयो त मुंहिंजो मुड़ुसु फोत थी वियो आहे। मुंहिंजे हिसे में मुड़ुस जी 2 वेसा मिल्कियत ऐं हिकु घर आहे। ऐं पंहिंजे मासूम बच्चनि समेत गंबट में रहंदी आहियां। डेर अली हसन, लालो, गुलाम मुस्तफ़ा, इरशाद, दोदो ऐं वडेरो रमज़ान सिहतो घर ऐं प्लाट ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं अॼु हुननि मुंहिंजे मथां लठियुनि, मुक्कनि, लतुनि सां तशद्दुद कयो आहे, जंहिंजी दाह खणी सोभदेरो थाणे ते पहुती हुयसि, पर पुलिस वासरनि सां बिट बणियल आहे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। एहतजाज कंदड़ औरत मिसमात मुख्तियार खातून मल्हा DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे।